नाज़रीन अॼु असीं मौजूद आहियूं खिपरे जे अंदर साईं सेजगिर मढ़ी जे अंदर जिथे साईं हरेश पुरीअ अॼु हिते जगदम्बा माता संतोषी उनकी मूर्ति की स्थापना कई है। इतने हवन भी कयो जैमें महाराज पवन हो साईं हरेश पुरी हो पंहिंजे पाकिस्तान के लाइ सलामती के लाइ दुआ कई हुई है। तो साईं के अॼु शुभकामना हुजन जैं पंहिंजे घर के अंदर जो माता रानी उनकी स्थापना कई है। मुहूर्त स्थापना जो मतलब ये होंगे तो पंहिंजे घर के अंदर परमात्मा के विहारण उन जो हवन करण उन जो मतलब ये होंगे तो उनके वेलकम करण उन जो आदरभाव करण। तो साईं अॼु हिते मूर्ति स्थापना की साईं अॼु तव्हां हिते जेका माता संतोषी जेका मूर्ति उनकी स्थापना कई है कीअं तव्हांखे ख्याल आयो? असांखे काफ़ी टाइम का असांजी इहा दिली ख्वाहिश हुई कि माता के असीं घर वठी अचूं स्थापना करायूं। अॼु असांजो सुपिनो पूरो थियो। असां सुठे नमूने पूजा पाठ थी हवन थियो सुठे नमूने शेवा थी। असांजे जेके महाराज पवन हुआ वो हवन कयो सुठे नमूने असां भगवान करे सबको खुश हुजे। सभिनी सेवकन के शेवादारन के संतोषी माता जी मूर्ति सभिनी खे वाधायूं। भगवान करे सबको खुश हुजे खुशहाली। हरेशपुरी जो चवण तो असांजी दिल की ख्वाहिश हुई तो असां हिते मंदिर जे अंदर जेको असांजो आहे घर में उनकी माता जी मूर्ति की स्थापना करूँ जैसी असीं शेवा करूँ जैसा असांजे मुल्क जो आड़े पाड़े जे लाइ असां दुआऊं करूँ। असां गॾु भगत आसन भी है जेको साईं जो खलीफ़ो होंदो है साईं सां गॾु होंदो है। आसन की बार ॾिसो जो साईं सां गॾु जेका मूर्ति की स्थापना की है हिते घर के अंदर तव्हां बि उहा कीअं ॾिसो पिया तव्हांजी कहिड़ी ख़ुशी थी? साईं संतोषी माता जी मूर्ति असांजी कोई ख्वाहिश हुई तो मड़ी में अचे असीं पूजा करण जुमे जी असांजी मूर्ति घुराई आज साईं पवन महाराज हरेशपुरी साईं जो घर पंहिंजे स्थापना कई मूर्ति हवन कयोसीं भंडारो हलायोसीं सत्संग वग़ैरह कयोसीं सब कुछ पंहिंजे घर घुरियो।